अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ोंग सिम खां बाद में हाणे टेलीनार ते भी VPN जेको आहे हलणु शुरू थी विया आहिनि ऐं वॾी महिनत खां बाद में मां अव्हां जे लाइ हिकिड़ो VPN खणी आयो आहियां जेको टेलीनार सिम ते इंटरनेट बिल्कुलु फ्री हलाए रहियो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकिड़ो VPN आहे जेको प्ले स्टोर ते मौजूदु आहे। मां उनखे बाद में कनेक्ट कंदुसि, पर पहिरीं तव्हांखे यूट्यूब हलाए ॾेखारींदुसि। सबूत तौर ते तव्हां ॾिसो, ही डेटा मुंहिंजी टेलीनार ते खुलियल आहे ऐं जेको असांजो यूट्यूब आहे उहो हले कोन थो। ही तव्हां ॾिसो, तव्हां डेटा मुंहिंजी मथे ऑन थियल आहे ऐं मुंहिंजो यूट्यूब न हले थो। दोस्तों VPN आहे जंहिंजो नालो आहे PC फ़ोन। उहो हेठि ॾिसो, PC फ़ोन प्रो। इहो तव्हां प्ले स्टोर ते लिखंदव त पाण ई इहो अची वेंदो। इन खां बाद में तव्हां इनखे डाउनलोड कंदव। ओपन करण वक़्तु तव्हांखे कुझु MB हुजनि, इन ई सिम ते हुजनि या ॿी का बि नेटवर्क ते हुजे, पर ओपन करण वक़्तु तव्हां वटि MB हुजनि। जीअं हे ऑप्शन हुजे, हे ॾिसो 3 नंबर ते ऑप्शन आहे। हिन वक़्तु तव्हां वटि MB लाज़मी हुजनि। हीअ ऑप्शन वारे हिनखे तव्हां हिनखे हणंदव। हिते तव्हांखे सर्वर लोड करणा पवंदा। हिनखे ओके कंदव, तव्हां वटि हिन वटि नेट हूंदी त इहे सभु जेके आहिनि पाण ई ऑटोमेटिक अपलोड थी वेंदा। हिन में कहिड़ी बि कंट्री तव्हां सिलेक्ट कयो जेका तव्हां वटि हले। ख़ासि करे यूनाइटेड किंगडम मां चॉइस कंदुमि, छो जो हीअ हली रही आहे। इन खां बाद में साॻी तव्हां होम वटि ईंदव। इन खां बाद में हेठि ऑप्शन हूंदो, इहे जेको आहे हेठि ऑप्शन आहे स्टार्ट वारो। तव्हां हिन ऑप्शन खे सिर्फ़ु तव्हां जीअं क्लिक कंदव, हीअ ऑप्शन आहे, हिन खे तव्हां क्लिक कंदव त कुझु ई सेकंडनि में हीअ असांजो VPN जेको आहे कनेक्ट थी वेंदो। दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। हीअ सिंधी चैनल तव्हांजे लाइ ठाहियो आहे। उर्दू चैनल खोड़ तव्हांखे मिलंदा, पर असांजो हीअ चैनल जेको आहे त सिर्फ़ु सिंधी ज़बान में सिंधी भाइरनि लाइ आहे। दोस्तों ही के कनेक्ट थी वियो आहे। कनेक्ट थियण खां पोइ डायरेक्ट तव्हांखे हिकु लिंक ते वठी वेंदो, जेका वेबसाइट हूंदी उहा तव्हांखे ॾिसणी पवंदी। हीअ ॾिसो, IP एड्रेस जेकी आहे असांजी अची वई आहे। हाणे तव्हांखे बैक वञिणो आहे। बसि तव्हांजो VPN कनेक्ट थी वियो आहे। हाणे तव्हांखे मां यूट्यूब हलाए ॾेखारींदुसि। हीअ ॾिसो दोस्तों, असांजो यूट्यूब जेको आहे त हली रहियो आहे। उहा ई डेटा आहे, उहा ई सिम आहे। मां का बि चेंजिंग न कई, सिर्फ़ु VPN कनेक्ट कयो आहे। त हीअ ॾिसो त असांजो यूट्यूब हली रहियो आहे टेलीनार सिम ते। त दोस्तनि खे अगरि असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे हिकिड़ी लाइक ऐं असांखे कमेंट में ॿुधाइजो त तव्हांखे वीडियो कीअं लॻो, जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। इन सां गॾु अव्हां खां इजाज़त वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़।